रात देर ताईं तव्हां सां कचहरी करण जो इरादो हुयो, पर अचानक मूंखे अकबर ख़ान जी फ़ोन अची पई ऐं मूंखे उन तरफ़ वञिणो पइजी वियो। मंसूर खान, तव्हांखे छा थो लॻे त अकबर ख़ान जो अचानक तव्हां में कहिड़ो कमु पइजी सघे थो? चकर खां अंदाज़ो लॻाइणु मुश्किल आहे, उते पहुचण खां पोइ ख़बर पवंदी। मंसूर खान, जेकॾहिं अकबर ख़ान ठाह तरफ़ इशारो ॾे न त पोइ असांजे तरफ़ां तव्हां हा करे छॾिजो। जिथे बि चवंदो असां ॻाल्हियुनि जे लाइ पहुची वेंदासीं। हा, ठाह कराइण जे लाइ मूं तमामु घणो अकबर ख़ान मथां ज़ोर लॻायो आहे, पर मूंखे लॻे कोन थो त हू ठाह कंदो। मंसूर खान, हिन चकर अकबर ख़ान तव्हांखे मुख़्तलिफ़ लॻंदो। छो दिलावर ख़ान, कुझु अहिड़ो थियो आहे छा? न मंसूर खान, थियो कुझु न आहे, पर दुश्मनी रातिनि जूं निंडियूं फिटाए थी छॾे। त पोइ मंसूर खान, तव्हां ॿुधायो, केरु पंहिंजो आराम हराम कंदो? हा चाकर ख़ान, जेकॾहिं दुश्मनी न आहे न त पोइ मूंखां पुछ, असां सुकून वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया ऐं रब साईं खां हमेशह इहा दुआ घुरूं पिया त हिन दुश्मनी वारे अज़ाब खां शला असांखे पनाह ॾिए। मंसूर खान, दुश्मनी करण जो असांखे बि कोई अहिड़ो शौक़ु न आहे, पर माण्हू ख़ामख़ा असांजी ॻिची में पइजी था वञनि। सोट सही थो चवे, असां जाबिर खे बि दरगुज़र करे छॾियो, पर हू निभागो वरी बची असांजी ॻिचीअ में पियो आहे। मुंहिंजा माण्हू शहर तरफ़ वञनि था त उन्हनि जो अघु जले बीह थो रहे। इहो निभागो मरंदो मरी वेंदो, पर मुड़ंदो कोन। चाकर ख़ान, अकबर ख़ान ठाह लाइ राज़ी थी चुको आहे। हाणे तव्हां जॾहिं बि चओ, जिथे बि चओ, अकबर ख़ान अचण लाइ राज़ी आहे। जिते चवंदोमांसि उते ईंदो, ज़रूरु ईंदो, पर मुंहिंजी औताक ते कॾहिं बि न ईंदो। न न, हिते बि ईंदो, जेकॾहिं तव्हां चाहियो त हुनखे हिते बि घुरायूं। पोइ अॼु राति छो न घुरायूं? अॼु राति मुंहिंजो निकाह आहे ऐं मां चाहियां थो त निकाह खां पोइ ई अकबर ख़ान सां ॻाल्हियूं कयूं। चाकर ख़ान, मां चाहींदुसि त निकाह में जल्दबाज़ी न कयो त बहितर आहे। पहिरियां तव्हां ॻाल्हियूं कयो, जेकॾहिं अकबर ख़ान राज़ी थी थो वञे त पोइ अकबर ख़ान खे बि निकाह में शामिलु कयो। मंसूर खान, मूंखे नथो लॻे अकबर ख़ान निकाह में कॾहिं बि शामिलु न थींदो। हू निकाह में ज़रूरु ईंदो दिलावर ख़ान, छाकाणि त हुनजी न्याणी आहे। मां हुन सां मिली आयो आहियां दिलावर ख़ान। अकबर ख़ान न्याणी जी मुहबत में तमामु धरो थी चुको आहे। ठीकु आहे मंसूर खान, तव्हां अॼु राति ई ॻाल्हियूं रखरायो, मां पंहिंजे निकाह खे पोइ थो कयां। ईअं ई बहितर थींदो चाकर ख़ान। मां हिन महिल ई अकबर ख़ान तरफ़ निकिरां थो ऐं मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त अॼु राति ई तव्हां ॿिन्ही जे विच में सुठियूं ॻाल्हियूं थी वञनि ऐं बहितर थी वञे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।